अलैकुम वरहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। मौली साहब अॼु ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾियो। अॼु दुआ घुरायो त मुल्क जी माइशियत में सुधारो अचे। असांजो मुल्क सफ़ा पोइते थी वियो आहे। असांजी सिंध धरती सफ़ा पोइते थी वञे वेठी। सो अॼु दुआ घुरायो, दुआ जा हथ खणो त मुल्क जी मैशियत ऐं सिंध धरतीअ जी मैशियत ते थोरो असरु पवे ऐं सुधारो अचे। इमाम साहब वाकई साथी सही तो चवे, असांजे मुल्क जी मुआशत ॾाढी तमामु ख़राब थी आहे। दुआ घुरो त असांजे मुल्क जी मुआशत सुधरे। अबा तव्हां सभिनि जी ॻाल्हि सही आहे, पर उन खां पहिरियों हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। मां मस्जिद जो जेॾी महिल गेट क्रॉस कयो त गेट क्रॉस करण महिल मूंखे हीउ 1000 जो नोट लधो आहे। सो हाणे तव्हां मां उहो शख़्स हथ मथे करे जंहिंजो हीउ 1000 आहे, कूड़ केरु बि न ॻाल्हाए। ॿुधायो त तव्हां मूं कंहिंजो आहे हीउ 1000? इमाम साहब असांजो। इमाम साहब यकीन करे मुंहिंजो 1000 रुपया किरी पियो आहे। इमाम साहब कसम सां मुंहिंजो आहे इहो। इमाम साहब ॿई जमाती क़ुरान इहो 1000 मुंहिंजो आहे। इमाम साहब ई टई कूड़ान इहो 1000 मुंहिंजो आहे। इमाम साहब सभु कूड़ था करनि, 1000 मुंहिंजो किरियो आहे। इमाम साहब ई सभु कूड़ था हणे, कसम सां ई 1000 मुंहिंजो आहे। मां जीअं ई गेट खां आयुसि नी, वाक़ई मूंखे खीसो पंहिंजो हल्को पियो लॻे। इहो 1000 मुंहिंजो आहे। हीअ त आहिनि ई कूड़ा, मूंखे ॾियो 1000। बाप तोबा तोबा अस्तगफिरुल्लाह। निमाज़ पढ़ंदे निमाज़ खां बाद मस्जिद में एॾो वॾो कूड़, वॾा के काद्यानी हो। बाबा ही 1000 कंहिंजो बि कोन्हे। मां तव्हांजो पियो वठां इम्तिहान, सम्झ में आई ॻाल्हि? हीउ 1000 मुंहिंजो पंहिंजो आहे, पर्सनल खीसे मां कढियो आहे। वॾियूं ॻाल्हियूं था कयो त मुल्क जी मईशत कोन थी सुधरे, तरक़ी करे। मुंहिंजे 1000 खे पंहिंजो 1000 था भायूं। सभ खां पहिरियां तव्हां पाण सुधरो, मुल्क जी मईशत खे पाण गॾिजी सुधारींदासीं। वॾा आया आहिनि, बसि दुआ घुरो। सो बाबा हाणे ॻाल्हि आहे हीअं, ॾिसो न तव्हां निमाज़ पढ़ी, निमाज़ पढ़ण खां बाद हेॾा वॾा कसम खयां त हीउ 1000 मुंहिंजो आहे। जेसि ताईं असां पाण में कोन सुधरंदासीं, असांजी पंहिंजी सोच कोन बदिलजंदी, तेसि ताईं असांजो मुल्क बि तरक़ी कोन कंदो ऐं असांजी मुल्क जी मईशत बि कोन सुधरंदी। निमाज़ पढ़ण खां बाद माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा त असां 5 वक़्त निमाज़ था पढ़ो, हमेशह सच था ॻाल्हायूं। केरु यकीन कंदो तव्हां वटि? तव्हां पेश इमाम सां हेॾो वॾो कूड़ आहियूं। सो अॼु तव्हां सभई इहो वाइदो कयो, पाण बि सुधरण जी कोशिशि कंदव ऐं तव्हां सुधरियो त हिन मुल्क जी मईशत, हिन सूबे जी मईशत बि सुधरी पवंदी। सो बसि अॼु वाइदो करियो त गॾिजी हिन मुल्क जी मईशत खे ऐं माण्हुनि खे सुधारींदासीं। मौली साहब अॼु वाइदो था कयूं, इंशाअल्लाह ॿीहर कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं, पंहिंजे मुल्क जी मैशियत लाइ सोचींदासीं।